अफ़सोसनाक ख़बर मां शेयर कर नसीराबाद में रिपीटर जो ओचितो फायर थियण सबब एक शागिर्दियाणी मारिजी वई, 2 ज़ख़्मी थी पिया। मस्जिद के पेश इमाम सफ़दर बिरोही रिपीटर साफ़ कर रहो हो तो ओचितो फायर थियो। चिंची में वेठल 11वीं क्लास जी शागिर्दियाणी ज़हरा खातून, प्रिया खातून ऐं सलाम खातून ज़ख़्मी थी पियूं। ज़ख़्मी शागिर्दियाणियुनि खे अस्पताल नियो वियो, जिते ज़हरा खातून दम ॾेई छॾियो आहे। ज़ख़्मियुनि में 2 शागिर्दियाणियुनि सलामा खातून ऐं प्रिया खातून भट्टी खे लाड़काणे मुंतक़िल कयो वियो। अफ़सोसनाक ख़बर आहे, नसीराबाद में रिपीटर जो ओचितो फायर थियण सबब एक शागिर्दियाणी मारिजी वई आहे, 2 ज़ख़्मी थी पियूं आहिनि। मस्जिद के पेश इमाम सफ़दर बिरोही रिपीटर साफ़ कर रहो हो तो ओचितो फायर थियो। चिंची में वेठल 11वीं क्लास जी शागिर्दियाणी ज़हरा खातून, प्रिया खातून ऐं सलामा खातून ज़ख़्मी थी पियूं। ज़ख़्मी शागिर्दियाणियुनि खे अस्पताल नियो वियो, जिते ज़हरा खातून दम ॾेई छॾियो आहे। इन हवाले सां लाइन ते मौजूद आहे नसीराबाद खां बशीर लगारी। जी बशीर, कहिड़ा तफ़सील आहिनि? हाँ जी, अव्हांखे ॿुधायां त कुछ टाइम पहिरियां हिकु अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। नसीराबाद जी मस्जिद आहे टेलीफोन एक्सचेंज जे भरिसां। उन मस्जिद जो पेश इमाम आहे मुला सफ़दर अली बिरोही। उहो पंहिंजो रिपीटर साफ़ करे रहियो हो त ओचितो संदसि इतफ़ाक़ी उहो उन रिपीटर जो फायर थी वियो ऐं फायर थियण खां पोइ रस्ते वेंदड़ 11वीं क्लास जी शागिर्दियाणियूं इम्तिहान ई वापसि घर वञी रही हुयूं चिंची रक्षा ते, त ओचितो उहो फायर जेको आहे उन चिंची रक्षा में वेठल शागिर्दियाणियुनि खे लॻो ऐं उन में 3 शागिर्दियाणियूं ज़ख़्मी थी पियूं, जंहिंमें ज़हरा खातून थी गुलाम शबीर वक्को, प्रिया खातून थी वज़ीर अली भट्टी, सलमा खातून थी मुमताज़ अली वक्को, जिन खे फौरी तिबी इमदाद लाइ सिविल रूरल हेल्थ सेंटर नसीराबाद पहुचायो वियो, जिथे ज़ख़्मनि जा सूर ॾसंदे 11वीं क्लास जी शागिर्दियाणी ज़हरा खातून फौत थी वई आहे। ऐं ॿुधाए कोन्हे त नसीराबाद रूरल हेल्थ सेंटर में लेडी डॉक्टर न हुजण जे करे उन 11वीं क्लास जी शागिर्दियाणी जो मैयत जेको आहे लाश उहो सरकारी पोस्टमार्टम लाइ वारे अस्पताल नियो वियो आहे। ऐं जेके ज़ख़्मी शागिर्दियाणियूं आहिनि प्रिया खातून ऐं सलमा खातून, उनखे गणती जोगी हालत में सिविल अस्पताल लाड़काणो मुंतक़िल कयो वियो आहे। जॾहिं त राब्ते करण ते SHO नसीराबाद ॿुधायो त वाक़ियो जेको आहे इतफ़ाक़ी रिपीटर जो फायर थियण सबबि पेश आयो आहे। असां वाक़िए जी हर तरफ़ खां जांच करे रहिया आहियूं। जी।